ब्रेकिंग न्यूज़ नाज़िमा सां शेयर कयूं। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शरजील मेमन भारत में न्यूज़ चैनल्स ते पाबंदी जी मज़म्मत कई आहे। शरजील इनाम मेमन चयो त न्यूज़ चैनल्स ते पाबंदी मां साबित थियो त भारत सच ॿुधण खां डिॼे थो। शरजील मेमन चयो त भारत पंहिंजूं नाकामियूं लिकाइण लाइ मीडिया ते पाबंदियूं लॻायूं। इहा अहम ख़बर नाज़िमा सां शेयर कयूं पिया त सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शरजील मेमन भारत में न्यूज़ चैनलनि ते पाबंदी जी मज़म्मत कई आहे। शरजील इनाम मेमन चयो आहे त न्यूज़ चैनल्स ते पाबंदी मां साबित थियो त भारत सच ॿुधण खां डिॼे थो। आगाह कयूं पिया। शरजील मेमन चयो आहे त भारत पंहिंजूं नाकामियूं लिकाइण लाइ मीडिया ते पाबंदियूं लॻायूं। अहम ख़बर आहे नाज़िमा सां शेयर कयूं पिया। अपडेट कंदा हलूं त सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शरजील मेमन भारत में न्यूज़ चैनल्स ते पाबंदी जी मज़म्मत कई आहे। शरजील इनाम मेमन चयो आहे त न्यूज़ चैनल्स ते पाबंदी मां साबित थियो त भारत सच ॿुधण खां डिॼे थो। शरजील मेमन चयो त भारत पंहिंजूं नाकामियूं लिकाइण लाइ मीडिया ते पाबंदियूं लॻायूं। अहम ख़बर नाज़िमा सां शेयर कयूं पिया। सिंध जे सीनियर वज़ीर शरजील मेमन चयो आहे त भारत पंहिंजूं नाकामियूं लिकाइण लाइ मीडिया ते पाबंदियूं लॻायूं आहिनि। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शरजील मेमन भारत में न्यूज़ चैनल ते पाबंदी जी मज़म्मत कई आहे।